सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार जिए मुझी सिंध माता ढोर पंहिंजी चंद पंहिंजे अबाणे वतन ता सिंध जे चमन ता अबाणे वतन ता सिंध जे चमन ता जिए मुझी सिंध माता ढोर पंहिंजी चंद पंहिंजे अबाणे वतन ता सिंध जे चमन ता अबाणे वतन ता सिंध जे चमन ता जिए मुझी सिंध माता ढोर पंहिंजी चंद पंहिंजे अबाणे वतन ता भली दुनिया जी कहिड़ी बि कुंड में हुजा आया सिंधी इहो मां फ़ख़ुर सां चवा गर्ज सिंधी जिथे मां त सिक सां मिला हा मां सिंधी आहियां। अस्सलाम वालेकुम, मां ज़ोहिब चांडियो ऐं जीअं त अॼु असां सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे ऐं मां पंहिंजी दिलि जी गहराइनि सां पंहिंजे सिंधी भाउरनि खे जेके सिंध में रहनि था, जेके पाकिस्तान में रहनि था या जेके पूरी दुनिया में रहनि था, मां दिलि जी गहराइनि सां उन्हनि खे पंहिंजे सिंधी सकाफ़ती ॾींहं जी मुबारकबाद थो पेश कयां ऐं मुंहिंजी दुआ आहे त असां सिंधी हमेशह क़ाइमु दाइमु रहूं। आमीन। हलो 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 वाह, टोपी लायो, अजरक लायो, एकता ॾींहुं खेर करण सां ख़तमु थियो, अॻिले साल ॾिठो बि पोइ। सफ़ान, तव्हांजे लाइ पूरे सिंधी अवाम जे लाइ हिकिड़ो मैसेज आहे त एकता जो ॾींहुं असांखे हिकिड़े ॾींहं जो पैगाम नथो ॾे हिकु थियण जो, बल्कि पूरो साल ता क़यामत असांखे हिकु थियण जो अमन जो पैगाम थो ॾे। असांजी सिंध त सदियुनि खां मशहूरु आहे महिमान नवाज़ी में, मोहबत ॾियण में। हाणे त असां नई पीढ़ी जो कमु आहे इन शइ खे असां जारी रखूं, दुनिया खे असां अमन जो पैगाम ॾियूं, मोहबत जो पैगाम ॾियूं। असांजे दिलि में हर ॾींहुं एकता जो हुजणु घुरिजे। मां त सिक सां चवां हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां।